चंद्रशेखरे रतीत तीक्ष्णं धरेन्द्रनन्दिनी विलासबन्धुवल्लभधुरद्रुकन्द सन्तति प्रमोदमानमानसे कृपाकटाक्षि धोरिणी उत्तदुर्जरावनि क्वचित् दिगम्बरे मनु विनोदमेतु वस्तुनि ये पूछिए खाली इनसे कि मैंने क्या करा। सतगुरु जी एडी आसीस जो दर भोपाल न सॼे हिंदुस्तान में वर्ल्ड में अगर वेंदो न किथे तो जीव दया संस्थान जेके कार्य कंदी आहे अमा साहब जॾहिं मूंखे भोपाल जे हिते वठी हली हुई साईं जी जो दर्शन मूंखे थियो हुयो साक्षात वरी हाणे जेके गादीअ ते आहिनि भाई सिद्धू साहब उन्हनि जी आसीस जो हथु उन्हनि जा भ्राता श्री साईं असांजे विच में अॼु गॾियुनि मां सदैव उन्हनि जो उपकार असांजे आहूजा साहिब जो मां कॾहिं न भुलाईंदुमि अॼु मुंहिंजे मथां करोड़नि न अरबनि जो हथु आसीस रखी अथऊं असांजे प्यारे प्यारे साईंअ खे अॼु वठी आया आहिनि छो जो सचा संत उहे आहिनि जेके चोलो मां चवंदी पाए करे न निकिरनि सचो संत उहा जेको सेवा जे कार्य में अॻियां अॻिलो अॻियां अचे त अचो मां साईं जन खे चवंदुमि साईं बोलो सतगुरुदेव भगवान की जय साईं हिदाराम